कोटड़ी जे सनती ज़ोन में वाक़िअ पाकिस्तान ऑयल मिल्स में तामीराती कम दौरान चेयर लिफ्ट टुटी पई, जंहिं जे नतीजे में हिकु पोरियत फ़ौत थी वियो आहे। अहिड़ो वाक़िओ उन वक़्तु पेश आयो आहे जॾहिं मज़दूर यासीन शेख 3 मंज़िलनि ते चेयरलिफ्ट ज़रिए सामान खणी वञी रहियो हो त अचानक चेयरलिफ्ट टुटी पई, जंहिं करे मज़दूर यासीन शेख फ़ौत थी वियो आहे। फैक्ट्री इंतज़ामिया ऐं ठेकेदार वर्कर जो लाश वारिसनि जे घर ॾई फ़रार थी विया, जंहिं ते वारिसनि ऐं मोहल्ले वारनि फैक्ट्री जे गेट ते पहुची एहतजाज कयो आहे। मुश्तइल माण्हुनि कारखाने जा गेट टिपी फैक्ट्री इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जी जांच पड़ताल कई वञे ऐं लेबर कानून जे मुताबिक़ फ़ौत थियल मज़दूर सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्टर नजफ़ अली जामरी, इबरत न्यूज़, जामशोरो।